ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी हमज़ा शहबाज़ खे इस्तीफ़ा ॾियण खां रोके छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी विच में ॻुझी मुलाक़ात जो इंकशाफ थियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म खे हमज़ा शहबाज़ तरफ़ां इस्तीफ़ा ॾियण खां रोके छॾियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त जल्दी न करियो, सियासत में केतिरा ई ऑप्शन हूंदा आहिनि। ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी हमज़ा शहबाज़ के इस्तीफ़ा ॾियण खां रोके छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी विच में ॻुझी मुलाक़ात जो इंकशाफ थियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म के हमज़ा शहबाज़ तरफ़ां इस्तीफ़ा ॾियण खां रोके छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण हिकु भेरो ॿीहर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर, आगाह कजो इन हवाले सां छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जेकी वज़ीर आज़म इजलास अॼु लाहौर में जेको तलब कयो ऐं जेको हिन वक़्तु जारी आहे, इन इजलास खां अॻु में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जे विच में वनान वन मुलाक़ात थी ऐं मुलाक़ात दौरान हमज़ा शहबाज़ शरीफ़ जेको पंजाब जो वॾो वज़ीर आहे उहो बि मुलाक़ात दौरान पहुतो ऐं टिनी अॻवाननि जे विच में जेको आहे सो वनान मुलाक़ात थी ऐं मुलाक़ात दौरान जेकी मुल्क जी सियासी सूरत हाल आहे उन ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जेको आहे सो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खां ऐं मशवरा तलब कयो ऐं वाज़ह करे ॿुधायो त हीअ जेकी सियासी सूरत हाल आहे तव्हांजे साम्हूं आहे ऐं तव्हां इन मामले ते जेको आहे सो कहिड़ी राय ॾियणु चाहींदो या तव्हां छा था चवणु चाहियो त जंहिं ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जेको आहे सो वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे मुकमिल ख़ातिरी कराई ऐं जेको आहे सो उनखे यकीन ॾियारियो त असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं जेके PTM या जेके हुकूमत में जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उहे बि तव्हां सां गॾु आहिनि ऐं तव्हां जेको आहे सो परेशान न थियो ऐं हमज़ा शहबाज़ शरीफ़ खे बि मुखातिब थींदे वाज़ह तौर ते चयो त तव्हां पंजाब जा वॾा वज़ीर आहियो ऐं असां लाइ तव्हां क़ाबिल एतिराम आहियो ऐं तव्हां मुंहिंजे लाइ जेको आहे सो बिलावल भुट्टे ज़रदारी जहिड़ी जेको पुटु आहे उन वांगुरु तव्हां हैसियत रखो था ऐं तव्हां बि मुंहिंजे पुटनि जे बराबरि आहियो ऐं मां बि तव्हांखे उन निगाह सां ॾिसां थो। इन जे करे तव्हां जेको आहे सो जज़्बाती फ़ैसिलो न कयो ऐं कंहिं जे बि चवण ते जेको आहे सो पंहिंजे वॾी वज़ारत सां इस्तीफ़ा न ॾियो ऐं सियासत में जेके आहिनि सो ऑप्शन मौजूदु हूंदा आहिनि ऐं जेकॾहिं अॼु सियासत जो रुख जेकॾहिं थोरो तब्दील आहे त असांखे बि जेको आहे सो सियासत जो रुख तब्दील करणो पवंदो ऐं शहबाज़ शरीफ़ खे बि मुखातिब थींदे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त तव्हां पंहिंजी वज़ारत उज़मा ते पंहिंजी जेकी मुदत आहे उहो पूरी कयो ऐं जेको आहे सो कोशिशि कंदासीं ऐं सभु गॾिजी करे इतिहादी जेके पार्टियूं आहिनि उहे कोशिशि कंदासीं त इमरान ख़ान जहिड़े तरीक़े जो जवाबु ॾेई रहियो आहे अहिड़े तरीक़े जो हाणे असांखे बि जेको आहे सो जवाबु ॾियणो पवंदो। जेकॾहिं असां इमरान ख़ान खे जवाबु न ॾींदासीं त पोइ हू मुसलसल जेको आहे सो इदारनि जे मथां या इदारनि में वेठल जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जे बारे में जेके नाज़िबा अल्फाज़ इस्तेमालु करे थो उहो सिलसिलो जेको आहे सो जेकॾहिं न रुकियोसीं त उहो जेको अॻिते हली असां सभिनी लाइ ख़तरनाक थी सघे थो। इन जे करे मां वाज़ह तौर ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जेको आहे सो वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ शरीफ़ खे ख़ातिरी कराई त तव्हां परेशान न थियो, असां तव्हां सां गॾु आहियूं। सियासत में लाचाड़ा ईंदा आहिनि ऐं हींअर बि जेको आहे सो वक़्तु जज़्बाती फ़ैसिलनि करण जो न आहे। सोचे सम्झी ऐं असां फ़ैसिलो कंदासीं ऐं असांजी कोशिशि हूंदी त पंजाब जी वॾी वज़ारत जेकी हमज़ा शहबाज़ शरीफ़ वटि हिन वक़्तु बि मौजूदु आहे उहा जेको आहे सो ईंदड़ जेकी असेंबली जी या जेकी हुकूमत जी जेकी मुदत आहे उसी ताईं जेको आहे सो बरक़रार रहे ऐं हू पंहिंजे उहिदे ते फ़ाइज़ रहे। नज़ीर, आगाह करण लाइ वॾी महिरबानी। नज़ीर चारण नाज़रीन असांखे इस्लामाबाद खां आगाह करे रहियो हो।